ठरी मीरवा पहुता आहियूं। ठरी मीरवा दोस्तनि सां व्लॉग ते ठरी मीरवा जेको आहे ॾाढी तरक़ी करे एॾो ॾाढ ठरी अमी पाण ॿुधायो तव्हांजे एमएलए एमपी एॾा कम कया आहिनि, तव्हां चओ था असांजे एमएलए साहब कम न कया आहिनि, एमपी साहब कम न कया आहिनि। यार मञो त सही। भाउमोला बख्श हिननि इमरान खे सुञातई? हा, पर हिननि मां रॻो हिकिड़ो पंहिंजे तरह जो आहे। हू सिंध जी अबतर हालतुनि ते वीलागिंग कंदो आहे, सफ़ा अनोखे अंदाज़ में। वॾेरनि चूंडियल नुमाइंदनि कामोरनि ऐं वज़ीरनि मुशीरनि जे सिंध बाबति कयल कारनामनि खे वाइखो कंदो आहे। अॼु असां सिंध जे वॾे ज़िले खैरपुर मीरस जे शहर ठरी मीरवा पहुता आहियूं। ठरी मीरवा दोस्तनि सां व्लॉग ते ठरी मीरवा जेको आहे ॾाढी तरक़ी करे एॾो ॾाढ बाबा चओ सभु ठरी मीरवा गॾिजी था घुमूं। अदा मुंहिंजो घर शहर में न आहे, मुंहिंजा भाउ मुंहिंजो मंगला डेम में। मंगला डेम हिते किथां आयो? साईं ठरी मंगला डेम आहे मुंहिंजा बाबा। भाउमला बख्श हमरान खे थियो छा आहे? हिकिड़ो थो चवे ठरी मीरवा जी बस मां लथो हां, ॿियो थो चवे ठरी मीरवा में मंगला डेम ठही वियो आहे। हमरान सां ख़ैर त आहे? डाढ़ ॿई न पिया हणनि, ॿई पंहिंजी जाइ ते ठीक था चवनि, बस संदन अंदाज अनोखो आहे। आज आए मैं आपको बताऊं कि सिंध के हालात किस कदर और मजीद खराब हो चुके हैं। ही आहे इमरान हसन लांडर। ही सोशल मीडिया ते सिंध जे मसइलनि बाबति यूरोप मां कयल वीलागिंग सबबि शहरत रखे थो। संदसि इन अनोखे अंदाज़ जी हिकु झलक तव्हां आॾो पेश कजे थी। अॼु ठरी जा रोड चौक रस्ता ॾिसी त मूंखे त यार एॾो यकीन ई कोन पियो अचे त एतिरो कमु थी सघे थो। इस्पताल आहे जिथे इंसाननि जो इलाज थो थिए मुंहिंजा भाउ, हिते को धणी साईं कोन्हे। जावेद शाह जिलानी वॾो कमु, फज़ल शाह जिलानी, इन्हनि वॾा कम कया आहिनि हिते। तव्हां ॾिसो साजिद बानभण जेको आहे ही पीपल बस जेका लॻराई आहे, तव्हां ॾिसो पिया। मंगला डेम सम्झो साईं, अञा बि हिनखे तरबेला मंगला ॿई गॾायो तव्हां साईं। ही ठरी शहर में इहे बसूं पियो हलनि साईं, ठरी शहर में इहे मुसाफ़िर बसूं पियूं हलनि। इमरान लांडर असुल सांगड़ जो आहे। सहाफ़ती पस मंज़र रखंदड़ इमरान लांडर तोणे जो यूरोपी मुल्क स्पेन में रहे थो, पर ग़मे रोज़गार जी मसरूफ़ियतनि बावजूदि सिंध जे मसइलनि बाबति सोशल मीडिया ते सघारो आवाज़ उथारींदो अचे। हम भी अवाम सिंध के देखें, फॉरेन में बैठकर देखें कि सिंध में कार्रवाइयां किस जगह हो रही है, किस और सिंध के लोग कितने महफूज है। हू स्पेन जे तारीख़ी ऐं वॾे शहर बार्सिलोना भरिसां तोरतोसा में रिहाइश पज़ीर आहे। चवण लाइ त खणी इहो ॻोठियो आहे, पर तरक़ी में हितां वारनि वॾनि शहरनि खां बि अॻिते आहे। इमरान लांडर यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि स्विट्ज़रलैंड, फ्रांस, स्पेन, पुर्तगाल, जर्मनी ऐं स्पेन जे शहरनि मां वीलाग्स ठाहे न रॻो उतां जी तरक़ीअ खां आगाह करे चुको आहे, पर हू इन्हनि वीलाग्स में अनोखे अंदाज़ सां सिंध जे चूंडियल नुमाइंदनि, वज़ीरनि, मुश्किरनि, सियासतदाननि ऐं कामोरनि खे आईनो ॾेखारींदो आहे। ये कराची जापान की ट्रेनें देखें और ये कराची जापान की आप सड़कें देखें। कराची जो है मुकम्मल जापान की शक्ल में आ गया है और ये आपको हम कराची जापान दिखा रहे हैं। इमरान लांडर मुल्क जी ख़राब मुआशी हालतुनि मां तंग थी पंहिंजे कुटुंब खे सपोर्ट करण वास्ते यूरोप वञण जो फ़ैसिलो कयो। हुन वीज़ा हासिल करण लाइ के कशाला त न कटिया, हा बाक़ी मुस्तक़िल मिज़ाजीअ सां महिनत ऐं कोशिश जारी रखी। इमरान सिंध जे नौजवाननि खे यूरोप वञी पंहिंजो मुस्तक़बिल सवारण लाइ पिणु उत्साहींदो रहंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो इमरान लांडर आहे। मां सिंध जे ज़िले सांगड़ खां तालुक़ रखां थो ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो मां भाउ इरफान बुगियो जे प्रोग्राम जो हिसो थियो आहियां। तो मुंहिंजो प्रोग्राम हिन तसलसल सां ॿुधाइण जो मक़सदु इहो बि हो त जेको इरफान भाउ हमेशह सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे शऊर खे जेको प्रोमोट कयो, उन्हनि खे अॻिते आंदो आहे। उन में सिंधी चैनल जे हवाले सां ऐं इरफान भाउ जे किरदार जे हवाले सां मां चवंदुसि त जसो जो उन्हनि खे, उन्हनि हमेशह अहिड़नि कमनि खे, नौजवाननि खे सपोर्ट कई आहे तमामु घणी। सो मां मुख़्तसिर प्रोग्राम ॿुधायां त मुंहिंजो जेको वीज़ा अप्लाई हो त उहो ईअं ई हुयो त मूंखे हिते अप्लाई करण में जेको 2-3 साल लॻा, थोरी परेशानी ज़रूर हुई, पर का बि शइ तव्हां उनखे जेको मुमकिन सम्झो, नामुमकिन न सम्झो। ईअं न सम्झो त यूरोप जो वीज़ो कोन थो मिले थो, पर कहिड़ी रिक्वायरमेंटूं आहिनि उन्हनि जी, जेके शयूं आहिनि इमिग्रेशन, जेके बि उन्हनि जी रिक्वायरमेंट आहिनि, उन्हनि खे तव्हां क्लियर 100% क्लियर फॉलो कयो त ज़रूर मिले थो। सो असां बि इहो चवंदासीं भई सिंध वासी जेको आहे अप्लाई कनि, तालीम जे हवाले सां कनि, उन खां पोइ हिते अचनि, यूरोप अचनि, निकिरनि, हर घर जो हिकु फ़र्द ज़रूर निकिरे, भई सुठी ॻाल्हि आहे।
सो असां बि त निकिरी आया आहियूं पंहिंजे सिंध मां ऐं जेको आहे ज़िले सांगड़ मां। तो चवण जो मक़सदु इहो आहे त हिन भाउ इरफान जे प्रोग्राम जे हवाले सां बि मां हिन प्रोग्राम में बि तव्हांखे कोई भाउ इरफान जे तसलसल सां अहिड़ी वीडियो ज़रूरु ॾींदासीं ताकि असांजा सिंधी नौजवान बि वीज़ा लाइ अप्लाई कनि। मां हिकु दफ़ो ॿीहर भाउ इरफान बुगियो जे प्रोग्राम जो इंतिहाई जेको मशहूरु आहियां जंहिं मूंखे हिन प्रोग्राम जो हिसो ठाहियो। हाणे ही वरी केरु आहे? ही इमरान जो स्पेनिश दोस्त आहे। चवनि था त इज़ी लोड जो दुकान हलाईंदो आहे। भाऊ इज़ी लोड उते बि आहे छा? छो भाऊ, ही बस जेकॾहिं ठरी मीरवा जी थी सघे थी त पोइ ही दुकान इज़ी लोड जो छो नथो थी सघे? इमरान लांडर दरअसल स्पेन में हिकु निजी मोबाइल फोन कंपनी में जॉब करे थो। परॾेही मुल्कनि में पाकिस्तानियुनि जी साख का एॾी चङी नाहे। पोइ मोबाइल फोन्स जो कारोबार कंदड़ इमरान जो ही संगती लांडर बाबति कहिड़ी राय रखे थो, अचो त ॿुधूं। Imran es hace poco que ha venido aquí, que hace vídeos sobre información de aquí, de España, Tortosa, Barcelona, y siempre graba vídeos, muy trabajador, social, y siempre veo sus vídeos también, un buen amigo. स्पेनिश दोस्त आहे मुंहिंजो, हिते मां हिन दुकानदार वटि ईंदो आहियां। सो हिन चयो त इमरान जेको तमामु सुठो कमु करे पियो, पंहिंजी महिनत सां गॾु गॾु जेको आहे पंहिंजे मुल्क जी ऐं पंहिंजे सिंध वासियुनि जी बि जेको आहे उन्हनि जेके मसइला आहिनि उहे उजागर करे पियो, व्लॉग ठाहे उतां जे माण्हुनि खे ॿुधाए पियो त भाई हिते ही तरक़ी आहे, ही शइ आहे। उनखां पोइ इहो बि त पंहिंजे सिंध जा जेके मसइला उजागर करे पियो, सिंध जा शहर जेके आहिनि उजागर करे पियो, अवाम खे ॾेखारे पियो। भाऊ हमरा त अलाए छा पे चयो, पर इमरान जेको तर्जुमो करे ॿुधायो बिल्कुलु ईअं ई चयो हूंदाई। मथसि एतबार आहे। भाऊ दूध पती चाह उते बि मिलंदी आहे छा? वाह वाह, असां किथे बि हुजूं, असां न, दूध पती चाहे असांखे पाण ॻोल्हे अची लहंदी आहे। जो मेरा तईदा से तुझी जाग पीदा से, जो मेरा तईदा से तुझी जाग पीदा से। बहरहाल सिंध सीने में धड़कण घुर्जे, पोइ इंसान दुनिया जी खणी कहड़ी कुंड में बि हुजे, खणी चंड ते ई छो न हुजे। जेकॾहिं सिंध जी सुगंध साह में नाहे त उहो दमी दर गुज़र करणु घुर्जे। बाक़ी ठलियूं दावाऊं करण, टोपी ऐं अजरक पाइण सां सिंध सां नींहुं नथो निभाए सघिजे। सो इमरान लांडर बि पंहिंजी सिंध सीने में समाए दुनिया घुमंदो वते। लॻे थो त संदसि उन दिलि में हिन सिंध जो उल्को बि आहे ऐं अखियुनि में नई सिंध जो ख्वाब पिणु। शाल उन नई सिंध जो सपनो जल्द साबियां थिए। इमरान जिते बि हुजे ख़ुशि हुजे ऐं सदाईं सिंध जो ई हुजे। मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां, ओ सिंध तुंहिंजो थियां। हिन जन्म हुन जन्म